दाघन डेरन सा करहन के जन सा दाघन डेरन सा करहन के जन सा मता का भी लौलाए मता का भी लौलाए दाघन जी त मूं ॻाल्हि पई कई त इंसान ॾिसण में जेतिरो ॾाढो आहे उन खां वधीक हू कमज़ोर आहे। एक्चुअली जे असां पंहिंजी हिन मां खे फिटी करे सभिनी जे लाइ थी वञूं त इहा हिकु इबादत आहे। मूं नंढे हूंदे हिकु कलाम ॿुधो हुयो, उहो हुयो त दुखाए दिल जो किसी का वो आदमी क्या है, किसी के काम न आए वो जिंदगी क्या है। मतलब त जिंदगी जो मक़सद ॿियनि जे कम अचणु आहे ऐं इहो तॾहिं थी सघे थो जॾहिं असां ख़ुदीअ खे खाई मां जो कोल मां ॿाहिरि निकिरंदासीं। मैडम असां ख़ुदीअ खे कीअं खाई सघूं था? गुड क्वेश्चन, सिट डाउन। मतलब त पंहिंजी ख्वाहिशुनि खे ख़त्म करण या ॿियनि लफ़्ज़नि में मां ईअं खणी चवां त पंहिंजी मर्ज़ी खे क़ुर्बान करे छॾण सां ख़ुदि ई ख़त्म थी वेंदी। मिस असां पंहिंजी मर्ज़ीअ खे कीअं ख़त्म करे सघूं था? जॾहिं माण्हू पंहिंजे लाइ ऐं पंहिंजी ज़ात लाइ सोचणु छॾियो मतलब त हुन ख़ुदि ई ख़त्म कई। छाकाणि त ख्वाहिशुनि जो पूरो थियण त मुमकिन ई नाहे। हिकिड़ी ख्वाहिश पूरी कजे थी त ॿी कर खणी बीठी आहे। आख़िर केतिरियूं ख्वाहिशूं पूरियूं कबियूं? मैम असां कोशिश कंदासीं त ज़िंदगी में जेतिरो थी सघे ॿियनि जी मदद कंदासीं। गुड, सिट डाउन। कल्ह वारो बैत यादि आहे न सभिनि खे? जी मैडम। ठीकु आहे, हाणे अॼु जो बैत लिखो। लिखो तव्हां ऐं पढ़ंदा। साजन कारण सुञ मर कबूले ससुई अंदर जिनी उञ पानी उञियो उनखे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुदा बस खाए मजे में तबियत ठीक है? काथे हो साईं 3 ॾींहंनि खां वठी? यार ससु बीमारी गोठ वियो हुअसि। हाओ सीउ लगी पियो हुअसि, हाणे ठीकु आहे माशाल्लाह, चढ़ी वई आहे। चढ़ी वई आहे न, शुक्र आहे शुक्र। झूना जहाज़ है न बा? हा साईं हा। छा कजे साईं हेल वॾा सीउ हुया, असां पंहिंजी उमिरि में अहिड़ा सीउ ॾिठासीं ई कोन। हा ईअं त आहे यार, अख़बार में का नई ॻाल्हि आहे छा? यार खुदा बख्श, इहा छोकिरी केरु आहे? हिनखे मूं किथे ॾिठो आहे लॻे थो। साईं ॾिठी हूंदव, को वॾो शहर त कोन्हे को। साईं हिते प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदी आहे, हिते मासीअ जो घर अथसि, उते रहंदी आहे। यार मूं हिनखे किथे ॾिठो आहे, इहा ॻाल्हि यादि ई नथी अचे। सोच कुछ दिमाग ते ज़ोर ॾे, काथे त ॾिठी हूंदई। छो यार यादि छो नथी अचे? यार सुभाणे मां वरी ईंदुसि, ॿीहर ॾिसांसि, मतां यादि अची वञे। साईं जेका तव्हांजी मर्ज़ी। मैडम अवां मूंखे कॉल कयो? हा हा। अवां जो पीरियड त न आहे? न न मैडम, आउं फ्री आहियां। चाय पीअंदव? अवां जी दिलि चवे थी त भले घुराए वठो। जी मैडम। 2 चायूं खणी अचो। ससवी, मूं इन करे तोखे तकलीफ़ ॾिनी, तव्हांजी महिनत ऐं टैलेंट ते ॾाढी मां ख़ुशि आहियां। ॿारनि में उत्साह पैदा करणु ऐं उन्हनि जी भलाईअ जे लाइ सोचणु मूंखे तव्हांजो ॾाढो सुठो लॻो। मैडम इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, मां इन जे बदिले पघार जो वठां थी। पघार त सभिनी खे मिले थी, पर ख़ैर तव्हां माइंड न कयो त पर्सनल सवाल तव्हां खां पुछां? बिल्कुलु मैडम, मां त पर्सनल रही न आहियां, पोइ बि जेको अव्हांखे वणे अव्हां पुछी सघो था। तव्हांखे त हिते नौकिरी कंदे थोरो अरसो थियो आहे, तव्हांजे बारे में जेको कुझु मां ॿुधो आहे छा उहो सही आहे? इहो तव्हां मुंहिंजी चरियाप इन मां ई महसूसु कई हूंदी त मुंहिंजो सर्टिफिकेट में नालो हिकिड़ो आहे ऐं सदायां ॿियो थी। हा न, तव्हांजो सर्टिफिकेट में नालो साजिदा आहे ऐं तव्हांखे सभु ससवी सॾनि था। मैडम दरअसल हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजी 4 साल अॻु सागर नाले हिकु शख़्स सां शादी थियल हुई। असीं ॾाढो ख़ुशि हुआसीं। असांजी शादीअ खे अञा 4 महीना ई मस गुज़रिया हुआ त मुंहिंजे हस्बैंड खे ॿाहिरि मुल्क मां जॉब जी ऑफर आई, जेका हुन कुझु टाइम पहिरियां अप्लाई कई हुई
ऐं हू ओॾां हलियो वियो। उन खां पोइ 4 साल गुज़रण ताईं हुन मूंसां को बि राब्तो न रखियो, न ई को फ़ोन कयो। मां हुन जे ॾुख में बेहाल थी पियसि। मूंखां सभु कुझु विसरी वियो। चरियनि वांगुरु पई हूंदी हुयसि, पर चरी न हुअसि। ख़बर न आहे मूंखे छा थी वियो हो। मुंहिंजे चपनि ते चुप जी मुहर लॻी वई हुई। मां ॻाल्हाए न सघंदी हुअसि मैडम। अकेला अकेला पिया खाओ, असांखे बि त खारायो, सदके वञाए। नथा खारायो त हुकुम कयो, मां बिरयानी वठी अचां ऐं पोइ पलथी मारे गॾिजी वेही खाईंदासीं। ही ॿई बेहया शख़्स चिता थिया आहिनि। खेनि खे औरत जो हया ई कोन्हे। हिते वण हेठां छा थी करी? हल त मां तोखे पंहिंजे सुठे घर में रहियां हली। लॻे थो त हीअ चरी आहे ऐं गुंगी बि आहे। गुंगा माण्हू त ॿोड़ा हूंदा आहिनि। पोइ अरे तुंहिंजी हीअ बकवास ॿुधंदी कोन हूंदी। अजाए तो मथो हणे। पोइ छा कजे? अहिड़ो शिकार वरी हथ न ईंदी। इहो त ठीकु आहे यार। लॻे थो वीचारे अॻ में कंहिंजी सतायल आहे, वरी साणे ते ज़ुल्म करे अजाए त लांताणो खणूं। हा साईं, हूअं वरी सॼो ॾींहुं असां साहब जा कम कंदा रहूं। या अल्लाह, हिननि जी दिलुनि खे फेराए त जीअं हितां हलिया वञनि। यार सवाब त कोन था कमायूं, पर घटि में घटि गुनाह त न कयूं। मूंखे अलाह जे शो नेमत रहम थो अचे। दिलि चवे थी त हिन खां पंहिंजे घर वठी वञी अमर सां गॾु रहां। न न रहो, पर आयसि भेण करे वञी विहारीसि। हा हा, इन में छा आहे? हीअ बि त आख़िर कंहिंजी भेण हूंदी न। आख़िर तोखे छा थी वियो आहे? तूं पंहिंजा जल्दी इरादा मटाए छॾिया? हा यार, बसि त हलूं। अलाह जे शो मूंखे हिन जे हालत ते रहम थो अचे। जॾहिं असां को चङो कमु नथा करे सघूं त असांखे बुराई बि फैलाइणु न घुरिजे। मां हिन जे बारे में ज़रूरु जांच कंदुसि। हाणे हल त हलूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह।